नाज़िन पनवाकिल में गांठे टोड़ महांगाई सबब गरीब माण्हू ईद ख़रीदारी खां पिण महरूम आहिनि। दुकानदार पिण अघ ॿीण ते वधाए छॾिया आहिनि। वधीक तफ़सील ग़ुलाम शबीर चाचड़ जी हिन रिपोर्ट में। जी पूरे मुल्क जी पनवाकिल में भी महंगाई उरूज ते पुजी चुकी है, जिते दिहाड़ीदार तबको सख्त परेशान है। बे पासे ईद भी करीब अची वही आहे। अचो त दुकानदारनि ऐं ख़रीदारनि कयूं त हुननि जो छा चवणु आहे? पेट्रोल वधे थो त हर शइ क़ीमतां वधनि थियूं। ठीकु आहे, खाधे पीते जी शयूं वधनि थियूं, कपिड़ो वधे थो ऐं किरियानो वधे थो। त हिन दफ़े जेको हीअ ईद आहे असांखे महसूसु नथो थिए त हीअ ईद हले थी। ग्राहकी ते केतिरो फ़र्क़ु पियो? चवां थो न साईं, महंगाईअ जे करे कस्टमर न आहे, असां फारिग वेठा आहियूं, कमु न आहे। महंगाई ने खाना खराब कर दिया भाई। कितनी महंगाई हो गई? बहुत महंगाई हो गई है, आधे पे आधे तीसरा हिस्सा भी नहीं छोड़ा इन्होंने। ईअं रश हूंदो हाणे महांगाई जे करे कुझु बि न आहे। कारोबार रेट्स एतिरा वधी विया आहिनि जो कमाई त आहे कोन, कमाई जो रेशो कुझु बि न आहे बचो। एतिरी महांगाई थी वई आहे, जेका शइ 100 रुपए में मिलंदी हाणे उहा शइ 250 रुपए में नथी मिले। पेट्रोल तव्हां पाण ॾिसो, कस्टमरनि जो रेशो दुकान ते कुझु बि न आहे। कारोबार सफ़ा लभे ई कान थो, महंगाई चोट चढ़ी वई आहे। पेट्रोल ॾींहों ॾींहुं वधंदो वञे थो, ग्राहक लभे ई कान थो। गरीब माण्हू काॾे वञे, वञे त वञे काॾे? हर शइ महांगी लॻी पई आहे, तेल महांगो लॻो पियो आहे, सवारी काई चढ़े कोन थी। ॾिसो था त जंहिंखे चऊं था हर को चए थो बसि एतिरो महांगो। 100 रुपया दिहाड़ी कमायूं था पिया, छा 200 में घर हले थो? 4-5 बच्चा आहिनि, असां परेशान लॻा पिया आहियूं। तेल एॾा महांगा थी विया आहिनि, पसी करे किरायो असांखे ॾियनि कोन था। क्रूज ते महंगाई थी वई आहे, गरीब माण्हू परेशान आहे। गिहु 600 रुपया किलो थी वियो आहे, पेट्रोल 250 रुपया लीटर थो हले पियो। माण्हू खाइण लाइ परेशान आहिनि त पेट्रोल काॾों वठे? तमामु घणो ग्राहकी तमामु न आहे, घटि आहे। माण्हू तंग आहे, हर ग़रीब माण्हू जे लाइ जीअं जंजाल करे डबलिंग सभु रेट लॻो पियो आहे। जंहिं शइ ते वञ त बसि महांगाई आहे, महांगाई आहे। को लिकिरे नथो, तयारु न आहे। 3 रुपया लिकिरंदा धाड़ घुड़ा हूंदी, हाणे 60-60 रुपयो चढ़े थो, का परवाह ई कोन्हे। पेट्रोल महांगो थी वियो, खाइण जो तेल महांगो थी वियो, सब्जियूं महांगियूं थी वियूं, हर शइ महांगी थी वई आहे। असां ग़रीब 500 कमाइण वारा काॾे वञूं? परेशान थी विया आहियूं, मजबूर थी विया आहियूं ॾाढो। महंगाई ज़ुल्म चोट चढ़ी वई आहे, ग़रीबनि लाइ कुझु सोचे ई कोन थी। छड़ा 2000 अचा त 2000 में छा मिले थो? गिहु ई कोन थो मिले अॼुकल्ह। एतिरी महांगाई थी वई आहे, ये हुकूमत फेल आहे बसि। पेट्रोल हूंदो 150 रुपये लीटर, त पोइ आवाम ॾाढी निकिरंदी ॿाहिरि। हाणे 250 रुपया लीटर थिया, अलाए छा थी आवाम खे सफ़ा चुप लॻी पिया, निंड लॻी पई आहे सफ़ा। अॻे जेको गिहु हूंदो हुयो 250-300 रुपया, हाणे उहो गिहु थी वियो आहे 600-650 रुपया। असांजी दिहाड़ी 500 रुपया आहे, गिहु मिले थो 600 रुपया। हाणे 100 रुपयो काॾो वञो असां जो गिहु वठूं? महांगो ॾींहं वरी थींदो वञे थो ऐं महंगाई उरूज थी वई आहे। ग़रीब माण्हू को हर शइ वठण खां ज़ोर थी वई आहे, किराया वधी विया आहिनि। हुकूमत का इहो मुतालबो हुयो त खाइण पीअण जा जेके शयूं उन्हनि जा रेट घटाया वञनि, पेट्रोल जी क़ीमतुनि खे घटि करे आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन कलीमुल्लाह सां गॾु ग़ुलाम शबीर, धरती TV न्यूज़, पनवाकिल।